वेलकम बैक नाज़रीन अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्की मामलनि ते चीन ऐं पाकिस्तान जी जेका सफ़ारती हवालनि सां जेका उनमें जेका हिकिड़ो उहा हिकिड़ी ना इतफ़ाक़ी थी पई आहे उन हवाले सां गुफ़्तगू कईसूं अरब मुल्कनि जो पाकिस्तान जे अंदरि इन्वेस्टमेंट जे हवाले सां जेका सूरत हाल आहे उन ते गुफ़्तगू कईसूं। मस्तूंग जे अंदरि जेको धमाको थियो आहे छाकाणि त उहो बलोचिस्तान जी जेका आहे जेका बलूचिस्तान जे अंदरि जेका मिलिटेंसी आहे या उते दहशतगर्दी जा वाक़िआ जेके थियनि था पिया उन्हनि खे बि लामाला ॻंढियो थो वञे चीन जे इन्वेस्टमेंट जे हवाले सां ऐं चयो पियो वञे त पाकिस्तान जे इदारनि जे पारां त उनखे जेको आहे ॿाहिरीं इमदाद आहे ऐं उन करे इहो सभु कुझु थिए पियो। पर मस्तूंग जो वाक़ियो जेको आहे थियो आहे उहो पहिरियों दफ़ो इहो थियो आहे त उते जेको आहे स्कूली ॿार जेके आहिनि उहे शहीद थिया आहिनि। मतिलबु इन तरह जे वाक़िअनि में बलूचिस्तान जे अंदरि इहो इन नोयत जो शायदि पहिरियों वाक़ियो आहे जो स्कूल जो ॿार जेके आहिनि उहे टारगेट जो हिसो थिया इहो इतफ़ाक़ थियो आहे या छा थियो आहे उन ते गुफ़्तगू कंदासूं ऐं ख़ुदि जेका पाकिस्तान जे अंदरि मजमूई तौर ते दहशतगर्दी वारो मामिलो आहे उहो पाकिस्तान जे अंदरि उन तरह सां काबू न पियो अचे। सांगी साहब तव्हां खां इहा ॻाल्हि जी शुरूआति कयूं था त मस्तूंग वारे वाक़े खे कीअं था ॾिसो छाकाणि त हू आम तौर ते बलूचिस्तान जे अंदरि जेको वाक़िआ थींदा आहिनि त बयानु अची वेंदो आहे को न को ज़िमेदारी क़बूल करे छॾींदो आहे पर हिन भेरे कंहिं बि ज़िमेदारी बि क़बूल न कई आहे। सबबु छा आहे? इहो ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। इन में ॿ एंगल आहिनि। हिकिड़ो त इहो आहे त भई हीउ स्कूल जे भरिसां थियो ऐं ॿियो छोकिरियुनि जो स्कूल आहे ऐं टी शइ आहे त उन में जेको चयो पियो वञे त पोलियो जी टीम सां या पुलिस जी गाॾी जेका हुई उन सां इहो थियो आहे। त इहे जेके आहिनि से टेई जेके आहिनि से इन जे करे बि अफ़सोसनाक आहिनि। हिन खां अॻु में जेके वाक़िआ थींदा रहिया उहे बिल्कुलु उन जा टारगेट हिकिड़ा डिफरेंट थींदा रहिया। त हिन में त इहो अञा बि हुन खां वधीक जेको आहे सो ख़राबु आहे जेको अॻु में थियो पए त जेको भई मज़दूर मारिया विया वग़ैरह वग़ैरह इन सॼी बि मिलिटेंसी जे नतीजे में। त हीअ आउं सम्झां थो त ॾाढो तकलीफ़देह ऐं ॾुखो ईंदड़ वाक़ियो आहे ऐं हिन जी जेकॾहिं कंहिं ज़िमेदारी न खईं आहे त पोइ त इहो जेके बि शयूं आहिनि उन्हनि जे ज़रिए असांजे इदारनि खे इहो ॻोल्हणु खपे त भई उन खे हू उन ताईं पहुचाइनि त कंहिंजी आहे ऐं जनरली जेके बि मिलिटेंसी में अहिड़े क़िस्म जी शयूं थींदियूं आहिनि उहो को न को ग्रुप हुनजी ज़िमेदारी खणंदो आहे। सांगी साहब जेकॾहिं पाण हिन खे ॾिसूं त ॿिनि तरह जे दहशतगर्दी जे वाक़िअनि में ॿिनि तरह जे गिरोहनि जो नालो ईंदो आहे। हिकिड़ो त TTP पंहिंजो इस्लामी जेका आहिनि नालनि में जेके असांजा जेके मुख़्तलिफ़ गिरोह आहिनि उन्हनि जो नालो ईंदो आहे। ॿियो बलोच नेशनलिस्ट जेके 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 चवंदो आहे नाराज़ बलोच अॻवान या जेके पहाड़नि ते वेठल बलोच अॻवान या जेको बलोच मिलिटेंट्स या बलोच जेको बि चइजे ॿियो उन्हनि जो नालो ईंदो आहे। हाणे हीउ जेको वाक़ियो आहे जेको तव्हां चओ पिया छाकाणि त हिते बलोचिस्तान जे इलाइक़े में असां ॾिठो आहे त शिया ज़ाइरीन जे मथां बि हमला थींदा रहिया आहिनि। ख़ुदि कोयटा जे अंदरि जेको आहे हज़ारा पॉपुलेशन जे मथां जेके केॾा वॾा अंधोनाक हमला थिया जंहिंजे करे जेको आहे उन्हनि जा क़त्लेआम थिया। ईअं ई असांखे जेका तव्हां मज़दूरनि जी ॻाल्हि कई आहे इन तरह जा ॿिया वाक़िआ वरी उहे नेशनलिस्ट उन जा नाला अचनि था पिया। पर हिन वाक़िए जी जेका नोयत आहे जीअं तव्हां चयो त छोकिरियुनि जो स्कूल पोलियो वैक्सीन इन मां त लॻे थो त पोइ असां जो हू जेको ॿियो आहे मज़हबी इंतिहा पसंदि जेके गिरोह आहिनि उन्हनि जो तव्हांखे लॻे थो? हा इहो ई थी सघे थो छो त इन में हीउ अहिड़ो वाक़ियो जंहिंजी को ग्रुप ज़िमेदारी खणण लाइ तयारु कोन्हे। मतिलबु इहो अञा वधीक हिकिड़ो मुंझाईंदड़ मामिलो करे छॾियो न त जेकॾहिं को न त इहो जेको थींदो आहे न भई ठीकु आहे असां ई कयो आहे त हुकूमत खे हिकिड़ो मैसेज हूंदो आहे हिकिड़ी पंहिंजी जंहिंखे पाण आम ॿोली में शोबाज़ी लाइ उहा बि आहे त हिते त उहा आहे ई कोन। लॻे थो त इन में जेको बि कंदो त हुनखे ख़बर आहे त हिन जी एतिरी मज़मत थींदी तंहिंजे करे हुनखे कंहिं ओन ई कोन कयो आहे ऐं जेको तव्हां पिया चओ हुनजी हिकिड़ी डायरेक्शन बिल्कुलु इहा बि आहे। एजाज अहमद साहब आप किस तरह देख रहे हैं पाकिस्तान के अंदर दहशतगर्दी के हवाले से? हमने देखा कि बयान इलेक्शन से पहले तो ये सूरत हाल थी कि मौलाना फजल रहमान साहब कह रहे थे कि इलेक्शन भी मुलतवी कर दें। हमने दहशतगर्दी के मामले पे हमने फिर एक प्लान भी बनाया, एक प्रोजेक्ट भी अनाउंस किया, एक ऑपरेशन का ऐलान भी किया। उस पर PTI ने, मौलाना फजल रहमान ने और महमूद खान चकजई और बाकी लोगों ने उसकी मुखालफत भी की। तो हम इस जिन को उस तरह काबू में नहीं ला पा रहे जिस तरह किसी ज़माने में हमने काबू किया था।
नाइस सर, मेरे नजदीक पाकिस्तान में ये जो दहशत गर्दी है ना, ये जो फिनोमिना है, ये मल्टी डायरेक्शनल फिनोमिना है। मिसाल के तौर पे एक जानिब बलूचिस्तान नेशनलिज्म जो है वो कहीं मुलव्वस है, दूसरी जानिब कहीं पख्तून नेशनलिज्म भी मुलव्वस हो सकता है। ये जो सराइकी इलाके की गुर्बत की सूरत हाल है, ये भी इसका एक जिम्मेदार करार दी जाती है। फिर मजहबी इंतहा पसंदी करार दी जाती है। तो ये 3-4 जैसे हैं इसकी, नंबर 1। दूसरा ये कि हमारा प्रॉब्लम सबसे बड़ा यही है कि हम एक प्रोजेक्ट शुरू करते हैं या एक मंसूबा बनाते हैं और उसके बाद उसको पूरा नहीं करते। हमने नेशनल एक्शन प्लान बनाया, एक लंबी चौड़ी हमने एक्सरसाइज की, और उसके बाद वो फौजी अदालतों का भी कोई फायदा नहीं हो सका। हमने 278 लोगों को सजाएं दी, पेशावर हाई कोर्ट ने सबको छोड़ दिया। उसके बाद फिर क्या क्या कुछ नहीं हुआ वो सबके सामने है। और दूसरा फिर हुकूमत की तवज्जो भी, जब पीटीआई की गवर्नमेंट आ गई तो उन्होंने भी नेशनल एक्शन प्लान को कहीं जो है ना वो 7-8 दरवाजों के पीछे बंद कर दिया। इस वक्त जो सूरत है, जो मसलूम वाक़या जो पर्टिकुलर जिसका जो आप मेंशन कर रहे हैं, मेरा ये ख्याल है कि आपको याद होगा कि कुछ अर्सा पहले एक ऑडियो आई थी टीटीपी के लोगों के दरमियान, एक गुफ्तगू थी जिसमें वो जो एक साहब थे वो अफगानिस्तान में बैठे यहाँ के लोगों को हिदायत कर रहे थे कि किन किन जगहों को और किन किन चीजों को आपने निशाना बनाना है। उसमें बच्चियों का स्कूल सबसे अहम टारगेट के तौर पर सामने आया था। लेकिन चूंकि बलूचिस्तान में अब चाहे इसमें कोई ये बीएलए इन्वॉल्व हो या टीटीपी इन्वॉल्व हो, लेकिन अब चूंकि इन दोनों का एक दूसरे के साथ नेक्सस भी बन गया है, तो अब इनके लिए ये वाकया तो हो गया, अब इनके लिए इसकी जिम्मेदारी कबूल करना मुश्किल हो गया है। क्योंकि अगर टीटीपी कबूल करती है तो बीएलए के साथ उसका नेक्सस टूटेगा, बीएलए अगर कबूल करती है तो बलूचिस्तान में उसकी जो पोजीशन है वो पॉलिटिकली बहुत ज्यादा हर्ट होगी, और इन लोगों की हर्ट होगी कि ये तो बच्चियों के स्कूलों को और बलोच बच्चियों के स्कूलों को निशाना बना रहे हैं। तो ये प्रॉब्लम मल्टी डायमेंशनल प्रॉब्लम हमारे लिए हो गया है। अब इसमें हमें यकसुई के साथ काम करना पड़ेगा। ये नहीं होना चाहिए कि पीटीआई एक जानिब है, मौलाना फजल रहमान दूसरी जानिब में है, तो ये पाकिस्तानी ना सियासी मफादात अपनी जगह, रियासती मफादात अपनी जगह, लेकिन आपको जी। तो मैं सिर्फ ये कर रहा था कि इन सबको एक जगह यकसू होकर सोच समझ कर कोई फैसला उठाना होगा और उस फैसले पर फिर अमल दरामद करना होगा। एक इंपॉर्टेंट नुकता मैं और उठाना ये चाहता हूँ कि अभी ये जो कल जो इजाजत दे दी है इन्होंने, इस तरह के कानून, मुझे याद है जब एफएटीएफ की कानून साजी हो रही थी तो उस वक्त भी बनाया गया था कि 6 महीने तक सेक्रेटरी दाखिला किसी को भी बंद करा सकते हैं। तो ये कानून जो है ये इनका सिर्फ जेन्युइन इस्तेमाल हो, इस बात को यकीनी बनाना होगा, वरना ये भी काउंटर प्रोडक्टिव साबित होंगे और इस तरह की कानून साजी भी काउंटर प्रोडक्टिव साबित होती रही है।